नाज़रीन नवांखे हैदराबाद में खबर दी तो हैदराबाद के एंटी करप्शन अदालत सखर हैदराबाद मोटरवे करप्शन केस नैब मुंतकिल करे छॾियो आहे। बिल्कुल नाज़रीन वक़्त ॿुधाए पिया अदालत नैब चेयरमैन की दरख़्वास्त महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। अदालत जवाबदारनि जे वकीलनि जा एतराज़ रद्द कंदे केस नैब ॾांहुं मुंतकिल करे छॾियो। ख़बर अवां खे ॾियूं पिया हैदराबाद में एंटी करप्शन अदालत सखर हैदराबाद मोटरवे करप्शन केस नैब मुंतकिल करे छॾियो आहे। अवां खे अपडेट की तो अदालत नैब चेयरमैन की दरख़्वास्त ते महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे। अदालत जवाबदारनि जे वकीलनि जा एतराज़ रद्द कंदे केस नैब ॾांहुं मुंतकिल करे छॾियो आहे। अवां खे आम ख़बर खां आगाह कयूं त हैदराबाद जी एंटी करप्शन अदालत सखर हैदराबाद मोटरवे करप्शन केस नैब मुंतकिल करे छॾियो आहे। अदालत जवाबदारनि जे वकीलनि जा एतराज़ रद्द कंदे केस नैब ॾांहुं मुंतकिल करे छॾियो। ख़बर अवां खे ॾियूं पिया हैदराबाद जे एंटी करप्शन अदालत सखर हैदराबाद मोटरवे करप्शन केस नैब मुंतकिल करे छॾियो। अदालत नैब चेयरमैन की दरख़्वास्त ते महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे। अदालत जवाबदारनि जे वकीलनि जा एतराज़ रद्द कंदे केस नैब ॾांहुं मुंतकिल करे छॾियो आहे। अवां खे अपडेट कयूं त हैदराबाद जी एंटी करप्शन अदालत सखर हैदराबाद मोटरवे करप्शन केस नैब मुंतकिल करे छॾियो आहे। हैदराबाद जे एंटी करप्शन अदालत सखर हैदराबाद मोटरवे करप्शन केस नैब मुंतकिल करे छॾियो आहे। अवां खे ॿुधायूं अदालत नैब चेयरमैन की दरख़्वास्त ते महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। अदालत जवाबदारनि जे वकीलनि जा एतराज़ रद्द कंदे केस नैब ॾांहुं मुंतकिल करे छॾियो आहे। ख़बर अवां खे ॾियूं त अदालत नैब चेयरमैन की दरख़्वास्त ते महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे। अदालत जवाबदारनि जे वकीलनि जा एतराज़ रद्द कंदे केस नैब ॾांहुं मुंतकिल करे छॾियो आहे। हैदराबाद जी एंटी करप्शन अदालत सखर हैदराबाद मोटरवे करप्शन केस नैब मुंतकिल करे छॾियो आहे।